पंहिंजा ड्रामे जी दोस्तों नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार ऐं वेलकम चवंदासीं शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में। दोस्तों तव्हां ॾिठो त पंहिंजा ड्रामो कीअं ज़बरदस्त हली रहियो आहे। सिकू हाणे गुस्सो ॾेखारे थो ऐं सांवल सां विढ़ण जी कोशिशि करे थो, जंहिंमें उनजो पीउ उन खे रोके वठंदो आहे। इहा कोशिशि नाकाम थी वेंदी आहे ऐं इन इंतज़ार में सांवल ऐं हैदर वेठा आहिनि जीअं सिकू पंहिंजो होश विञाए हिते पुॼे त उन खे ॿधी करे कुटियूं। इहा ई उन्हनि खे ग़लति फहमी आहे, छो त सिकू जो जेको पीउ आहे सिकू खे कोन विञणु ॾींदो सांवल ॾांहुं, पोइ बि सिकू गुस्से में हिकु चकर ओॾां वेंदो ज़रूरु। ठीकु आहे दोस्तों, छॾाए हेॾां होॾां बहानो करे विझण जी कोशिशि कंदो, लेकिन सिकू नाकाम थींदो। चवंदा आहिनि हिकु छा करे सघंदो ॿिनि खे। सांवल ऐं हैदर उन खां ॾाढा आहिनि। बाक़ी जेको रियासत ड्रामो आहे उहो भलो हली रहियो आहे। जाबर फ़िलहालु वक़्ती तौरु ते निकिरी चुको आहे। थी सघे थो हिकु ॿ किस्तनि में जाबर जा सीन घटि ॾेखारिया वञनि, छो जाबर इन खे एॾो आसानी सां हाणे हथु कोन अचण वारो आहे। वीडियो पको पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदा तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।